नाज़रीन, दादू वेझो गरजी छित किरण सबब मासूम निंगरी दबजी फौत थी वही है। इन हवाले से असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इशफाक मलिक। जी इशफाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू वेझो कच्चे जो इलाइक़ो आहे, ॻोठ दानियो चांडियो, जिते ॿोॾि जे करे सॼे ॻोठ जे अंदरि पाणी दाख़िल थी वियो आहे। अॼु ॿुधाए पियो वञे त घर जी छित किरण सबबि जेका मासूम नींगरी आहे, जेका राहब अली चांडियो जी न्याणी आहे, उहा छित किरण सबबि दबजी फौत थी वई, जंहिंजो लाश जेको आहे सो ज़रूरी कार्रवाई लाइ दादू सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम मतल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सिंधू दरिया में पड़ी जी चाढ़ खां पोइ जेको दादू कच्चे जे इलाइक़े में जेतिरा बि कचा ॻोठ आहिनि उन्हनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। ऐं ॾींहों ॾींहुं जेको आहे अहिड़ा वाक़िया पेश अचनि था जंहिंजे करे केतिरा ई मासूम ॿार हिन महिल ताईं ज़ख़्मी बि थी चुका आहिनि। जी इशफाक, मेहरबानी अवां जी।